वापडा जे निजकारी खिलाफ ठारू शाह, फैज़गंज, राधण समेत मुख़्तलिफ़ शहरनि में वापडा हाइड्रो यूनियन पारां एहतजाजी मुज़ाहिरा। मुख़्तलिफ़ हंधनि ते आफ़ीसनि जी तालाबंदी करे कम छॾ हड़ताल पिणु कई वई आहे। ठारूशाह में वापडा हाइड्रो यूनियन पारां वापडा जे निजकारी ऐं मुतालबनि जे मञता लाइ सिपको ऑफिस ठारूशाह जी तालाबंदी करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते वापडा हाइड्रो यूनियन सब डिवीज़न ठारूशाह जे चेयरमैन मामा ग़ुलाम सरवर सुमरो, हनीफ़ सूका, ख़ानज़ादा यूनुस सुमरो ऐं ॿिनि दाहींदे चयो त वफ़ाक़ी हुकूमत वापडा मुलाज़िमनि सां माटेली माह वारो सलूक कंदे वापडा जी निजकारी जा साम्बाहा करे रही आहे, जेका वापडा जे मुलाज़िमनि सां सरासर नाइंसाफ़ी आहे। हुननि मुतालबो कंदे चयो त मुलाज़िमनि खे टाइम स्केल, कोरोना वायरस खां बचाव वारो सामान समेत ॿियूं सहूलियतूं फ़राहम करे फ़ौती कोटा खे पिणु बहाल कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो सिलसिलो जारी रखियो वेंदो। फैज़गंज में बि वापडा जे निजकारी ख़िलाफ़ वापडा हाइड्रो यूनियन पारां मोहम्मद यूनुस राजपर, मोहम्मद असलम ऐं ॿिनि जे अॻुवाणी में कम छॾ हड़ताल करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज कंदड़ अॻुवाणनि दाहींदे चयो त वफ़ाक़ी हुकूमत वापडा मुलाज़िमनि खे जिबरी रिटायर करे उन्हनि जी इंक्रीमेंट मारे सणनि नाइंसाफ़ी करे रही आहे, जेका कंहिं बि सूरत में बर्दाश्त नाहे। हुननि चयो त हुकूमतूं इदारा क़ाइमु कंदियूं आहिनि, पर ही हुकूमत क़ाइमु कयल इदारनि खे विकिरो करे क़ौमी नाणे खे नुक़सान ॾेई रही आहे। मुलाज़िमनि मुतालबो कंदे चयो त वापडा समेत मुख़्तलिफ़ 10 कंपनियुनि खे ख़ान ॻाइण वारो फ़ैसिलो वापसि वठी मुलाज़िमनि सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो सिलसिलो जारी रखियो वेंदो। राधण खां मिलियल ख़बर मूजिबि वापडा लेबर यूनियन पारां वापडा जे इम्कानी निजकारी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते यूनियन जे अॻुवान मोहम्मद ईसा सुमरो, निज़ामुद्दीन नारेजो ऐं ॿिनि ख़िताब कंदे चयो त वफ़ाक़ी हुकूमत पारां मुनाफ़ो ॾींदड़ इदारे खे विकिरो करे क़ौमी नाणे खे नुक़सान ॾियण वारी ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि आहे। हुननि चयो त वापडा खे ख़ान ॻाइण सां हज़ारे मुलाज़िमनि सां गॾोगॾु क़ौमी नाणे खे पिणु नुक़सान पहुचंदो, जेको हिन मुल्क ऐं मुलाज़िमनि सां सरासर ज़ुल्म आहे। हुननि हुकूमत खां मुतालबो कंदे चयो त वापडा खे ख़ान ॻाइण वारो फ़ैसिलो वापसि वठी मुलाज़िमनि में पखिड़ियल बेचैनी ख़तमु कई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो सिलसिलो जारी रखियो वेंदो।